छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जी समाप्ति मतलब पलव जो ॾींहुं आहे। सुबुह जो सनानु पाणी करे तैयार थी त हलूं था लालण जा दर्शन करण। पलव मां पायां साईं तुंहिंजे दर ते, पलव मां पायां साईं तुंहिंजे दर ते। बाज कर महर कर साईं मुंहिंजे मथां, बाज कर महर कर साईं मुंहिंजे मथां, साईं सब जे मथां। पलव मां पायां साईं तुंहिंजे दर ते। लाल साईं जी जोत जा दर्शन करे लाल साईं जो प्रसाद खाधो। हिन 42 ॾींहंनि जे व्लॉग जी सीरीज़ जो इहो आख़िरी व्लॉग आहे। मां तव्हां सभिनी जा लख थोराईंदो आहियां कि तव्हां मुंहिंजे हिन व्लॉग जी सीरीज़ में मुंहिंजो साथ ॾिनो आहे। सभिनी खे हिकु निमाणी वेनती, कमेंट में जय झूलेलाल पक लिखंदा। साईं तुझी महर खपे, साईं तुझी बाज खपे, साईं